एशिया कप सुपर 4 मरहले जे वॾे दंगल में पाकिस्तान ऐं भारत जूं टीम्स अॼु आम्हूं साम्हूं। श्रीलंका जे कोलंबो क्रिकेट ग्राउंड ते रिवायती मुख़ालिफ़ टीम्स मैदान ते रहंदियूं। पाकिस्तानी वक़्त मूजिब मैच मंझंदि 2:30 वॻे शुरू थींदी। बरसात हिकु भेरो ॿीहर वरी मैच जो मज़ो ख़राब करण लाइ तयार। श्रीलंका जे मौसमियात खाते कोलंबो में 80% बरसात जी अॻकथी करे छॾी। सिंध जी निगरान हुकूमत कंहिं बि सियासतदान जो नालो स्टॉप लिस्ट में न हुअण वारी ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ चयो आहे त सिंध में कंहिं बि सियासतदान ख़िलाफ़ कार्रवाई न थी रही आहे। न ई कंहिं सियासतदान जे घरनि ते छापा लॻा आहिनि। रुगो करप्शन ऐं क्रिमिनल केसिस ते कार्रवाई कई पई वञे। थी सघे थो त हुकूमत खे बदनाम करण लाइ अफ़वाह पखेड़िया पिया वञनि। बलूचिस्तान जे इलाइक़े सुई मां अगवा थियल फुटबॉल जा 6 रांदीगर बाजियाब न थी सघिया। इलाइक़े जी नाकाबंदी करे मुख़बिन जी बाजियाबीअ लाइ कोशिशूं जारी। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुख्ती चयो त फुटबॉलर्स खे दहशतगर्दनि अगवा कयो। मुख़बिन जी बाजियाबीअ लाइ FC बलूचिस्तान ऑपरेशन करे रही आहे। उमीद आहे त रांदीगरनि जी हिफ़ाज़त सां वापसी यकीनी बणाई वेंदी। सिंध जी निगरान हुकूमत जी मोहलत ख़त्म। शहीजान मोहम्मद महर जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया। सखर पुलिस 28 ॾींहं गुज़रण बावजूद KTN न्यूज़ ऐं कावड़ी सखर जे ब्यूरो चीफ शहीजान मोहम्मद महर जे क़ातिलनि जो पतो लॻाइण में नाकाम। निगरान घरू वज़ीर पारां क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ वरितल 2 हफ़्तनि जी मोहलत गुज़िरियल ॾींहुं ख़त्म थी चुकी। कलमधड़नि ऐं शहीद जे वारसनि पारां जान मोहम्मद महर जे क़ातिलनि ऐं मास्टर माइंड खे पकड़े क़ानून जे कटहरे में आणण जो मुतालबो। रानीपुर जी पीराणी हवेली में ज़ातीअ बाद बेदर्दी सां क़तल कयल फातिमा जे केस में अॻभराई न थी सघी। फातिमा जी अमर धीअ जो खून लोड़ण जो ख़दशो ज़ाहिर कंदे जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शबाना चयो आहे त समूरी सिंध धीअ सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ सरापा एहतजाज पढ़ियल आहे, पर पुलिस गिरफ़्तार जवाबदार पीर असद शाह जी मोबाइल जो कोड हासिल नाहे करे सघी। ख़दशो आहे त धीअ जो खून लुड़ी न वञे। ठाह लाइ राब्ता थी रहिया आहिनि, पर धीअ जो खून लोड़ण न ॾींदसि। सिंध समेत समूरे मुल्क जे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। हज़ारें शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिसो वठी रहियूं आहिनि। कराची, लाड़काणो, ॼाम, शोरो, नवाबशाह, ख़ैरपुर ऐं ॿियनि शहरनि जे मेडिकल कॉलेजिस में एंट्री टेस्ट वरिती पई वञे। अक्सर हंधनि ते इंतज़ाम अणपूरा हुअण ऐं सख़्त गर्मीअ सबबि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी हालत ख़राब।